पास अवा के ॿुधाईंदा हलूं तहरीक इंसाफ जे चेयरमैन बैरिस्टर गोहर खान जो चवणु आहे त अॼु अवाम ॾिठो त इंसाफ जो अलम बुलंद थियो आहे। हिकु नाहक ऐं बेबुनियाद केस जो ख़ात्मो थियो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो त इंतकाम ते वधियल समूरा सियासी केस ख़त्म थी वेंदा ऐं जल्द पीटीआई बानी जेल खां ॿाहिरि हूंदो। बैरिस्टर गोहर चयो त अॼु पाकिस्तान जी 25 करोड़ आवाम लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं आहे जो हिकु नाहक ऐं बेबुनियाद केस जो ख़ात्मो थियो आहे। हुकूमत जे कानूनी मामलनि बाबति तर्जुमान बैरिस्टर अकील अहमद मलिक जो चवणु आहे त साइफर हिकु हक़ीक़त हुई। क़ौमी सलामती सां खेॾंदड़नि लाइ का बि मुआफ़ी नाहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुकूमत जे कानूनी मामलनि बाबति तर्जुमान बैरिस्टर अकील मलिक चयो त हुकूमत जो चिट्टो मौक़िफ़ आहे त क़ौमी सलामती ते का बि सौदेबाज़ी नाहे। बैरिस्टर अकील अहमद चयो त नेशनल सिक्योरिटी ते को बि समझौतो नथो थी सघे। नेशनल सिक्योरिटी जे मामले खे इन कैमरा बि ॾिसी सघिजे थो। हुकूमती कानूनी तर्जुमान चयो त साइफर केस में अपील ते वञण जो फ़ैसिलो हुकूमत न पर प्रोसिक्यूशन जो कमु आहे। तफ़सीली फ़ैसिलो अचण खां पोइ अपील में वञण जो फ़ैसिलो प्रोसिक्यूशन ई कंदी। अवा खे ॿुधाईंदा हलूं पीटीआई बानी शाह महमूद कुरैशी ऐं ॿिया अॻवान भञटवा जे केसनि मां बरी थी विया आहिनि। अदालत पीटीआई बानी शाह महमूद कुरैशी ऐं ॿियनि अॻवाननि खे भञटरा जे ॿियनि केसनि में आछू करे छॾियो आहे। एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद पाकिस्तान तहरीक इंसाफ जे बानी ऐं शाह महमूद कुरैशी समेत केतिरनि ई अॻवाननि खे लॉन्ग मार्च दौरान भञटरा जे ॿिनि केसनि में आजो करे छॾियो। जुडिशल मैजिस्ट्रेट एहतशाम आलम पीटीआई क़यादत जी ख़िलाफ़ लॉन्ग मार्च जे दौरान भञटरा ऐं कलम 144 जी भञकड़ीअ ते दाख़िल ॿिनि केसनि जी ॿुधणी कई। जुडिशल मैजिस्ट्रेट एहतशाम आलम पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी ऐं ॿियनि जी आज़ादी जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अदालत असद उमर, अली मोहम्मद ख़ान ऐं मुराद सईद खे बि ॿिनि केसनि में आजो करे छॾियो। असद उमर ऐं अली मोहम्मद ख़ान अदालत में पेश थी हाज़िरी लॻाई। यादि रहे त पीटीआई बानी ऐं ॿियनि ख़िलाफ़ गोलड़ा थाणे ते केस दाख़िल कया विया हुआ। ॿिए पासे अवा खे ॿुधाईंदा हलूं सुप्रीम कोर्ट सुन्नी इतिहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं न मिलण ख़िलाफ़ ॿुधणी कई। तफ़सील हिन रिपोर्ट में। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में फुल कोर्ट सुन्नी इतिहाद काउंसिल जे मख़सूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी कई। सुन्नी इतिहाद काउंसिल जे वकील फैसल सिद्दीकी ॿुधायो त जिन खे वाधू सीटूं ॾिनियूं वयूं उहे बेनिफिशरी आहिनि। क़ौमी असेंबलीअ जूं 22 ऐं सूबाई असेंबलीअ जूं 55 सीटूं तकरारी आहिनि। हुन चयो त असांजे खटींदड़ उमेदवारनि पार्टीअ जो सर्टिफिकेट लॻायो हो। उन बावजूदि इलेक्शन कमीशन चई छॾियो त तव्हां आज़ादु उमेदवार आहियो। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾियनि छा इलेक्शन कमीशन खे इहो अख़्तियार आहे त कंहिंखे पाण आज़ादु डिक्लेयर करे छॾे। जॾहिं पार्टी चए असांजो उमेदवार आज़ादु आहे, उमेदवार बि पार्टीअ खे पंहिंजो चए त इलेक्शन कमीशन जो उन खां पोइ कहिड़ो अख़्तियार आहे। चीफ जस्टिस चयो त छा बेनिफिशरी जमायतुनि मां का अदालत में सुन्नी इतिहाद काउंसिल जी हिमायत करे थी। सभिनी जमायतुनि सुन्नी इतिहाद काउंसिल जी दरख़्वास्त जी मुखालफ़त कई। चीफ जस्टिस चयो त उनजो मतिलबु तव्हां सभु वाधू मिलियल सीटूं रखणु चाहियो था। जस्टिस अतर मिनल्ला चयो त छा चूंड निशान वापसि थियण सां सियासी जमायत समूरनि हक़नि खां महरूम थी वेंदी आहे। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾिना त छा चूंड निशान वापसि थियण खां पोइ आर्टिकल 17 तहत क़ाइमु सियासी जमायत ख़तम थी वई। छा सियासी जमायत उमेदवार नथी बीहारे सघे। तासुर त अहिड़ो ॾिनो वञे थो जीअं सियासी जमायत ख़तम थी वई ऐं जनाज़ो निकिरी वियो। छा पीटीआई मख़सूस सीटुनि जूं फ़हिरिस्तूं जमा करायूं हुयूं। फैसल सिद्दीकी जवाबु ॾिनो त पीटीआई फ़हिरिस्तूं जमा न करायूं पर इलेक्शन कमीशन तस्लीम न कई। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त बेट जे निशान वारे फ़ैसिले ते माण्हुनि खे मिसगाइड कयो वियो। आज़ादु उमेदवार पीटीआई में शामिल बि थी पई सघिया। का पाबंदी न हुई। जस्टिस मुनीब अख्तर चयो असां हक़ीक़त खे छो न ॾिसूं। सुन्नी इतिहाद काउंसिल असांजे साम्हूं उन करे आहे त उन में पीटीआई जा खटियल माण्हू शामिल आहिनि। चीफ जस्टिस चयो त सियासी मसइला पार्लियामेंट में हल थियणु घुरिजनि। हर मसइलो सुप्रीम कोर्ट छो ईंदो आहे। जस्टिस अतर मिनल्ला चयो त हर दौर में का न का पार्टी ज़ुल्म जो शिकार रही। पीपल्स पार्टीअ खां तलवार जो निशान खसियो वियो। नून लीग सां बि ईअं ई थियो। सुप्रीम कोर्ट सुन्नी इतिहाद काउंसिल जे मख़सूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई बानी ऐं बुशरा बीवी ख़िलाफ़ इदत में निकाह केस ॿी अदालत मुंतक़िल करण जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। इस्लामाबाद हाई कोर्ट पाकिस्तान तहरीक इंसाफ जे बानी ऐं बुशरा बीबीअ ख़िलाफ़ इदत में निकाह केस ॿी अदालत मुंतक़िल करण जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबीअ ख़िलाफ़ इदत में निकाह केस में वॾी अॻु भराई साम्हूं अची वई। इस्लामाबाद हाई कोर्ट केस ॿी अदालत मुंतक़िल करण जे जज शाहरुख अर्जुमंद जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अदालत केस डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज शाहरुख अर्जुमंद वटां एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मोहम्मद अफ़ज़ल मंजोका जी अदालत ट्रांसफर करे छॾियो। वाज़िह रहे त बुशरा बीबीअ जे अॻूणे मुड़ुस खावर मानेका जज शाहरुख अर्जुमंद ते एतिराज़ कयो हो, जंहिंखां पोइ जज केस ॿी अदालत ट्रांसफर करण लाइ
इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस खे ख़त लिखियो हो। सुदसमा बाबति वफ़ाक़ी वज़ीर अता अल्लाह तारड़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ कॾहिं बि मुल्क टोड़ण जी ॻाल्हि न कई। ख़ान नाहे त पाकिस्तान नाहे चूंडूं चवंदड़ कंहिं ॿिए मुल्क हलिया वञनि। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ चयो आहे त वज़ीर आज़म सुभाणे वफ़द सां गॾु चीन वञी रहियो आहे, जिथे हुन जी चीनी सदर ऐं चीनी वज़ीर आज़म सां मुलाक़ात थींदी। वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ वापारी शोबनि खे हथी ॾियारण लाइ मुलाक़ातूं कंदो ऐं IT जे शोबे में मुख़्तलिफ़ चीनी कंपनियुनि जे इख्तियारनि सां बि मिलंदो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त पाकिस्तान जी मईशियत में बहितरी लाइ चीन जो दौरो अहम साबित थींदो। चीनी दौरो CPEC मंसूबे लाइ नए फेज़ जो आगाज़ हूंदो। पाकिस्तान जो वापारी वफ़द चीन में बिज़नेस टू बिज़नेस मुआहिदनि खे हतमी शक्ल ॾींदो। उन दौरान मुख़्तलिफ़ MOUs साइन बि थींदा। अता तारड़ चयो आहे त बजट बाबति मुशावरत जारी आहे। शहबाज शरीफ़ हुकूमत में अची ख़र्च घटाया। मई में हदफ़ खां 15% वधीक टैक्स गॾु कयो वियो। संदसि चवणु हो त 29 महीननि में महांगाई घटि तरीन सतह ते अची वई आहे। उमीद जे उबतड़ महांगाई 11% ते अची वई आहे। उन ते ख़ुशी मल्हाइणु घुरिजे। गुज़िरियल महीने महांगाई में 3.24% घटिताई रिकॉर्ड कई वई। गणप खाते तरफ़ां महांगाई बाबति जारी कयल माहवार रिपोर्ट में चयो वियो आहे त मई में माहवार बुनियादनि ते महांगाई में 3.24% घटिताई रिकॉर्ड कई वई। मुल्क में गुज़िरियल महीने महांगाई में 3.24% घटिताई रिकॉर्ड कई वई, जंहिंखां पोइ मई में महांगाई जी शरह 11.76% थी। गणप खाते तरफ़ां महांगाई बाबति माहवार रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिं में ॿुधायो वियो आहे त मई में माहवार बुनियादनि ते महांगाई में 3.24% घटिताई रिकॉर्ड कई वई। मई 2024 में महांगाई जी शरह 11.76% ते अची वई। रिपोर्ट मूजिबि गुज़िरियल महीने शहरनि में महांगाई 2.80 ऐं ॿाहिराड़ियुनि में 3.89% घटि थी। मई में शहरनि में महांगाई जी शरह 14.35% रही ऐं ॿाहिराड़ियुनि में महांगाई जी शरह 8.17% रिकॉर्ड कई वई। उन खां सवाइ हलंदड़ माली साल जुलाई खां मई ताईं महांगाई जी सरासरी शरह 24.52% रही। गणप वारे इदारे मूजिबि मई में टमाटा ऐं बसर 51%, कुकुड़ 35.2% ऐं कणिक 27.2% सस्ती थी, जॾहिं त बटाला 14.73% ऐं गोश्त 4% सस्तो थियो। उन खां सवाइ बिजली चार्जिस 4.5%, मोटर फ्यूल 3.18% सस्तो थियो। कराची ऐं उस्तादनि मुतालबा पूरा करण जे ख़ातिरी खां पोइ एहतिजाज ख़तमु करे छॾियो, जॾहिं त इंतिज़ामिया गिरफ़्तार थियल समूरनि उस्तादनि खे आज़ादु करे छॾियो। NCHD उस्तादनि पको करण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे रेड ज़ोन ॾांहुं वधण जी कोशिश कई त पुलिस मथनि लठबाज़ी ऐं वाटर कैनन जो इस्तेमालु शुरू करे ॾिनो, जंहिं दौरान पुलिस ऐं उस्तादनि विच में चकरियूं थी वियूं। पुलिस 20 खां वधीक मर्द तोड़े औरत टीचर्स खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं बाद उस्तादनि ऐं पुलिस विच में छिकताण वधी वई। इंतिज़ामिया एहतिजाज कंदड़ उस्तादनि सां ॻाल्हियूं करे संदन मुतालबा मञण जी ख़ातिरी कराई त उस्तादनि एहतिजाज आर्ज़ी तौरु ख़तमु करे छॾियो। इंतिज़ामिया जी मुदाख़लत खां पोइ पुलिस गिरफ़्तार उस्तादनि खे आज़ादु बि करे छॾियो। NCHD उस्तादनि जे मर्कज़ी तर्जुमान शाहिद अली राहिमू चयो त तालीम खाते 3 ॾींहनि अंदरि समरी काबीनामा मंज़ूर कराए उस्तादनि खे रेगुलर न कयो त ॿीहर एहतिजाज शुरू कयो वेंदो। वेलकम बैक नाज़रीन। हैदराबाद में परेटाबाद सिलेंडर धमाके जे फौरन बाद जा फुटेजिस आवाज़ न्यूज़ हथ करे वरिता। फुटेजिस में धमाके खां पोइ हर तरफ़ माण्हू दाहू कंदे नज़र अचनि था। रिक्शा खे बि दुकान अॻियां बाहि लॻल नज़र अचे थी। बाहि लॻण पास सिलेंडर जी दुकान खे वकोड़े वई। वीडियो में बाहि लॻण करे ज़ख़्मी थियल माण्हुनि खे बि ॾिसी सघिजे थो। यादि रहे त बाहि सबबि 9 ॼणा सड़ी ज़ख़्मी थी पिया हुआ। ॿिए पासे DIG सिख पीर मोहम्मद शाह चयो आहे त शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडारी जो क़तल केस वारसनि जी मर्ज़ी मूजिबि दाख़िल कयो वेंदो। DIG सखर पीर मोहम्मद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं धाड़ेलनि पारां पुलिस पिकटनि ते हमलनि खां पोइ अहलकारनि खे तशदुद सरकारी हथियार फुर करण वारे गैंग खे ट्रेस कयो वियो आहे। तमामु जल्द उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। DIG चयो त मीरपुर माथेलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी जो क़तल केस वारसनि जी मर्ज़ीअ मुताबिक़ कटियो वियो आहे। पुलिस पारां शहीद सहाफ़ी जे क़तल केस बाबति साफ़ शफ़ाफ़ जांच करे रही आहे। तमामु जल्द जवाबदारनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वेंदो। DIG पीर मोहम्मद शाह चयो त प्रिया कुमारीअ जो केस बि हाई प्रोफाइल केस आहे। उन केस में बि इनशाअल्लाह कामयाबी मिलंदी ऐं कचे तोड़े पके जे इलाइक़नि में ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखियो वेंदो। टंडे अलार में चोरी जे इल्ज़ाम हेठि 3 ॿारड़ा गिरफ़्तार कया विया। दुकान ते चोरी जे इल्ज़ाम हेठि 6 वरियनि जे अज़ीमा, 3 वरियनि जी करीमा ऐं 7 वरियनि जो बरकत रिंद शामिल आहिनि।
15 पुलिस बारड़न खे ए सेक्शन थाणे ते मुंतकिल करे छॾियो। पुलिस जो चवण आहे त बारड़न वटां कब्ज़े मां का बि चोरी जो सामान बरामद न थियो। दुकानदार जी निशानदेही ते बारड़न खे तहवील में वरितो आहे। जांच कई पई वञे। न्यू सईदाबाद में ज़िले इंतज़ामिया कार्रवाई कंदे गैर कानूनी तौर ते क़ाइम थियल दुकानूं सील करे छॾियो। असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद कार्रवाई करे गैर कानूनी तौर क़ाइम थियल गैस सिलेंडरनि जूं दुकानियूं बंदि कराए छॾियूं। याद रहे त 5 ॾींहं अॻु हैदराबाद में गैस सिलेंडर फाटण जे नतीजे में केतिरा ई माण्हू फौत थिया हुआ ऐं 40 ॼणा सख़्त ज़ख़्मी थिया हुआ। हलू आबादगारनि जो चवण आहे त DFC डॉक्टर वसीम अबड़ो ऐं फूड इंस्पेक्टर नबी बख्श लगारी ते केस दाख़िल कयो वियो। हुननि चयो त नुसरत फिरोज़ हेड क्लार्क सजाद नारे जो ऐं मुंशी जान मोहम्मद तहीम ते बि केस दाख़िल कयो। नेब पारां करप्शन जे इल्ज़ाम हेठि आयलनि में अल्ताफ़ कीरियो, अनवर चांडियो, मस्त डहर समेत ॿिया शामिल आहिनि। लाड़काणे में नीगर ॿुड़ी फौत थी वियो। राइस कैनाल जे घाड़ वाह में विंजण दौरान गालिब नगर वासी 12 वरियनि जो नीगर गुल मोहम्मद पुट गुलज़ार मीराणी ॿुड़ी फौत थी वियो। नीगर जे वारसनि ॿुधायो त गुल मोहम्मद मीराणी सुबुह सां पंहिंजे ॿियनि पाड़े जे ॿारनि सां गॾिजी लबे महराण होटल लॻ घाड़ वाह में विंजण लाइ लथो, जंहिंखां पोइ हू ॿुॾी वियो। होॾां इतला मिलण ते रेस्क्यू टीम वाक़े वारे हंधि पहुची घाड़ वाह में टोबनि जी मदद सां नीगर जे लाश जी ॻोल्हा हलंदड़ आहे, जॾहिं त घर में कोहराम मतल आहे। सामारे में औरत नीगर समेत गुम थी वई। वारसनि अख्तियारनि खां मदद जी घुर करे छॾी आहे। ॻोठ मिहार ख़ान नवाणी जे रवासड़ 25 वरियनि जी मसमात समीना नुहाणी 4 सालनि जे पुट सजाद समेत ॻोठ मां पुरस्कार नमूने खां गुम थी वई। उन मौक़े ते वारसनि चयो त औरत पंहिंजे पुट समेत घरां निकिरी वई, जेका वापसि नाहे पहुती। वारिसनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त औरत ऐं नीगर जी ॻोल्हा में मदद कई वञे। बेबासे अवा खे ॿुधाईंदा हलू सांगड़ में पुलिस कार्रवाई करे 8 मंशियात फरोश समेत 11 जवाबदार गिरफ़्तार करे वरिता। CIA मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे 11 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियल जवाबदारनि में अली रज़ा लगारी, रोशन ब्रोही, असगर कलोई ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। शहदादपुर में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां रैली कढी वई आहे। अल्ताफ़रिन मोहम्मद अली सान, साईं बख्श सोलंकी, अमीर हैदर बागराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त रोहिड़ी केनाल मां निकिरंदड़ 14 वाटर कोर्सनि ते मुश्तमिल मलदसी शाह खे वाराबंदी ॼाणाए बंदि करे करोड़नि जा फसल सुकाए मुआशी क़त्लेआम करे रहिया आहिनि। हुननि चयो त पाणी न हुअण सबबि कारोबार ठप थी वियो आहे। एहतजाज कंदड़ आला इख्तियारनि खे अपील कई त मलदसी माइनर या हथरादू वाराबंदी ख़त्म करे पाणी ॾिनो वञे। बदीन में सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न करण ऐं वापडा अमले पारां रिश्वत घुरण ख़िलाफ़ मोबाइल मार्केट एसोसिएशन पारां मोबाइल मार्केट बदीन जा सभु दुकान बंदि करे वॾे तइदाद में दुकानदारनि शाहनवाज़ चौक बदीन वेझो सभु रोड बंदि करे छॾिया। उन मौक़े ते नूर अली मेमण, रज़ा ख्वाजा ऐं ॿियनि चयो त मार्केट जा पुराणा ऐं नाकारा ट्रांसफार्मर सड़ी विया आहिनि। हिकु हफ़्तो गुज़रण बैदि तब्दील न कया विया आहिनि, जंहिं करे गर्मी सबबि हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त जेसिताईं संदन मार्केट जा ट्रांसफार्मर तब्दील न कया वेंदा तेसिताईं वापडा ख़िलाफ़ एहतजाज जारी रखियो वेंदो। बेबासे अवा खे ॿुधाईंदा हलू अमेरिका जे अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजी गिरफ़्तारी जी सूरत में सख़्त अवामी रद्द अमल जो इशारो ॾींदे चयो आहे त हिकु ख़ासि मोड़ अचण ते ब्रेकिंग पॉइंट हूंदी आहे। डोनाल्ड ट्रंप चयो त हू न्यूयॉर्क ज्यूरी जे ज़रिए पंहिंजी तारीख़ी सज़ा खां पोइ घर या जेल में क़ैद क़बूल कंदो, पर अवाम उन लाइ क़बूल करणु ॾुखियो हूंदो। हुन चयो त हू नवंबर में थींदड़ चूंडुनि में कामयाबी हासिल करे पंहिंजो प्लान वठंदो। वाज़ेह रहे त ज्यूरी डोनाल्ड ट्रंप खे अदाकारा स्टॉर्मी डेनियल सां जिनसी लाॻापा लिकाइण जे केस में सभिनी 34 इल्ज़ामनि में ॾोही करार ॾिनो आहे। न्यूयॉर्क जी अदालत जे जज तरफ़ां अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप ख़िलाफ़ 11 जुलाई ते फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। बेबासे ऑस्ट्रेलियन बिज़नेसमैन ऐं मीडिया टाइकॉन रिपोर्ट 93 वरियनि जे ॼमार में पंहिंजी शादी करे छॾी। परॾेही मीडिया मूजिबि 67 वरनि जी अॻूणी रूसी हयातियाती माहिर एलिना ज़ोकू सां कैलिफोर्निया में शादी कई। रिपोर्टनि मूजिबि एलिना जी इहा ॿी शादी आहे, जॾहिं त रोपर्ट जी उन सां मुलाक़ात हिकु पार्टी में थी हुई, जंहिंजो एहतमाम रोपर्ट जी अॻूणी घरवारी कयो हो। बिज़नेसमैन रोपर्ट जा 6 ॿार आहिनि, जेके पहिरीं घरवारी पैट्रिशा बोकर मां आहिनि। रिपोर्टनि ॿुधायो वियो आहे त रोपर्ट मर्डोक उन खां अॻु ऑस्ट्रेलवी फ्लाइट अटेंडेंट पैट्रिशा सां बोकर
चीनी सनतकार वंडी डेंग ऐं अमरीकी मॉडल ऐं अदाकारा जेरी हाल सां शादी करे चुको आहे। जी अमलदारनि जो चवणु आहे त इसराइली कंपनियुनि तरफ़ां नुमाइश में शिरकत जी का बि शर्त पूरी नाहे कई वई। अमलदारनि जो वधीक चवणु आहे त इसराइली फ़ौज तरफ़ां लगातार रेफा में हमला पेरिस जी मुखालिफ़त जो कारण आहिनि। फ्रांस जी बचाव वारी वज़ारत मूजिबि फ्रांसीसी सदर इसराइल ख़लीफ़ा में फ़ौजी ऑपरेशन बंदि करण जो मुतालबो कयो। वाज़े रहे त इसराइल जून 74 कंपनियुनि खे पेरिस में थींदड़ आलमी इवेंट में शिरकत करणी हुई। ख़बरुनि जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक ख़बरुनि लाइ विज़िट कंदा आवाज़ TV.tv ॾिसंदा रहो आवाज़ न्यूज़।